कतर में थियल फीफा वर्ल्ड कप में ग्लैमरस लिबास पहिरण औरतुनि जी गिचीअ में पइजी सघे थो। फीफा वर्ल्ड कप 2022 जी शुरूआत कुछ ॾींहनि बाद कतर में थी वेंदी, जंहिंमें 32 टीमूं मुहाॾो अटकाईंदियूं। इहो पहिरियों मौक़ो आहे जो फीफा वर्ल्ड कप कंहिं नार रियासत में थी रहियो आहे। कतर जे सख़्त कानूननि सबबि 35 डिग्री सेंटीग्रेड गर्मी में बि यूरोपी ऐं ॿियनि थधनि मुल्कनि सां वास्तो रखंदड़ परॾेही औरतुनि खे लिबास जी चूंड में एहतियात करणो पवंदो। कतर जे कानून मूजिबि अवामी माॻनि ते मुहबत जो इज़हार करणु या जिस्म जी नुमाइश वारो लिबास पहिरण गिरफ़्तारी जो सबबु बणिजी सघे थो। परॾेही औरतुनि खे ख़ासि तौर ते इन ॻाल्हि जो ख़्यालु रखणो पवंदो त हू कानून तहत जिस्म जे केतिरे हिसे खे ज़ाहिर करे सघनि थियूं। कानून मूजिबि कतरी औरतुनि लाइ बुरको पहिरण शर्त आहे, पर परॾेही औरतुनि ते इहो शर्त लागू न हूंदो, पर अहिड़ो लिबास पहिरणो पवंदो जंहिंसां कुल्हा ऐं पेट नज़र न अचे, जॾहिं त स्कर्ट्स या कंहिं बि लिबास जी ड्रेग गोॾनि खां हेठि हुजणु घुर्जे। अहिड़ी रीति मर्दनि खे बि शर्ट लाहिण या नंढो लिबास पहिरण ते ॾंड ऐं जेल जी सज़ा अची सघे थी। टूर्नामेंट दौरान गंद किचिरो उछलाइण ते बि 2400 यूरो ॾंड पइजी सघे थो।